खैरपुर नाथन शाह शहरी ऑर्गेनाइजिंग कमेटी खैरपुर नाथन शाह तरफा शहर की सफ़ाई न थियण ऐं सीएमओ तरफा कमेटी के ॾिनल वाइदे ते पूरो न लहण खिलाफ मेहर स्टॉप खां रैली कढी सीएमओ ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो। धरणे में शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि पोहियत मुज़ाहिमत तबक़ाती जदोजहद एसयूपी एसटीपी अवामी पोहियत तहरीक तालका बार एसोसिएशन क़ौमी अवामी तहरीक ऐं शहीद भुट्टो सां गॾु शहर जे आम दुकानदार रेढ़े वारनि ऐं दर्जन शिरकत कई। अगवाणनि में बिलावल भुरगड़ी सुहेल चांडियो असद निज़ाम एजाज बबर गुलाम मोहम्मद गाडेही मज़हर चांडियो ऐं ॿियनि धरणे खे ख़िताब कंदे चयो त शहर जी आबादी 2 लखनि खां मथे आहे पर गंदे पानी जी नेकाल जो मुनासिब निज़ाम न हुजण जे करे हर रोज़ कंहिं न कंहिं गली में नाली जो गंदो पानी नालियुनि खां ॿाहिरि निकिरे पए थो। स्कूलनि जे ॿारनि खे इन्हनि गंदे पानी खां टिपी वञणो थो पवे। नमाज़िन खे नमाज पढ़ण लाइ मस्जिदनि ॾे वञण में तकलीफ़ूं दुश्वार आहिनि। सालनि खां शहरी सख़्त अज़ाब हेठि ज़िंदगी गुज़ारण में मजबूर आहिनि। अगवाणनि वधीक चयो त ही हुक्मरान धुर हिन हल्के में सदाईं खटींदी रहे आहे। शहर MRD जे शहीदनि जो शहर सॾियो वेंदो आहे पर हिन शहर जे पीपल्स पार्टी का बि वाहुर करण लाइ तयार नाहे। 2 करोड़ जी बजट करप्ट कामोरनी वॾेरनि जी औताकुनि ते ख़र्च कई थी वञे। आख़िर में अगवाणनि मुतालबो कंदे चयो त केन शाह जे तकाज़े जी निज़ाम बहितर करण लाइ शहर जा मरकज़ी नाला बहाल कया वञनि। हर वार्ड में स्वीपर मुक़रर करे उन्हनि जी लिस्ट उन्हनि जे नंबरनि समेत वार्ड जे मरकज़ी चौक ते लॻायो वञे ऐं जल्द शहर जी सफ़ाई कराई वञे। ॿी सूरत में असीं एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। बरकत अली चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरपुर नाथन शाह।